जी आवाज़ टीवी जो मारूफ़ एंकर इम्तियाज़ मीर जैसे नामालूम हथियारबंद कोरंगी ज़िले की हद काला बोर्ड भरसा जो है फायरिंग करे सख्त ज़ख्म करण खां पोइ फ़रार थी विया हुआ। इम्तियाज़ मीर के जो गणती जोगी हालत में निजी अस्पताल में मुंतकिल किया वियो। गुज़रियल हफ़्ते ये वाक़ियो पेश आयो। रात जो है इम्तियाज़ मीर जो है वो फौत थी वियो, शहीद थी वियो, असां खां विछड़ी वियो। हिन वक्त जो है क़ायदाबाद के इलाइक़े जो जमाल इब्राहिम ॻोठ में संदसि तॾो विछायो वियो आहे। हिते संदसि वारस मौजूद आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असल में ॾिसो न हीउ मसइलो असांजो 20 खां 25 साल पुराणो हलंदड़ आहे। मुख़्तलिफ़ पहलुनि सां असां पहिरीं मुख़्तलिफ़ ॿुधाईंदा बि रहियासीं, पाण में एप्लीकेशनूं बि थींदियूं हुयूं, मुख़्तलिफ़ फ़ैसिला बि थींदा रहिया जंहिं ते अमल न थियो ऐं जंहिंमें सिंध हुकूमत जा काफ़ी नुमाइंदा आहिनि जंहिंखे हर बार ख़बर बि हुई। पर हीउ त हिकिड़ो तमामु जेको आहे ॾुखाईंदड़ वाक़ियो थियो आहे। हेॾी वॾी दहशतगर्दी थी आहे। असांखे त जेके शक शुबहात हुया असां नेम में नॉमिनेट करे नाला ॾिना आहिनि। बाक़ी त मुख़्तलिफ़ हुकूमत जो कमु आहे, सिंध हुकूमत जो कमु आहे। सॼी मशीनरी उन्हनि वटि आहे, मिनिस्टर उन्हनि वटि, पुलिस उन्हनि वटि आहे। उहे कोशिशि करनि न त गिरफ़्तार जेके क़ातिल आहिनि उहे गिरफ़्तार छो था थियनि, या जेके असां नाला ॾिना आहिनि उन्हनि ताईं पुलिस छो न पहुती आहे हिनमहिल ताईं। जेतिरे ताईं कंहिं माण्हू ताईं न पहुचंदा, गिरफ़्तारियूं न थींदियूं त इन मामले जी कीअं ख़बर पवंदी। जीअं जान मोहम्मद महर खे उनजो खून लोड़े छॾियऊं, ईअं इम्तियाज़ मीर जो बि खून लोड़णु चाहिनि था। मुख़्तलिफ़ पहलुनि सां मुख़्तलिफ़ सोशल मीडिया ते जेको आहे मुख़्तलिफ़ ख़बरूं रखनि था। इहे अजायूं ख़बरूं आहिनि, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। पुलिस खां सिंध हुकूमत खां हर मशीनरी नोड़ा ही हर पहलू सां ॾिसनि। असां त नॉमिनेट करे नाला ॾेई छॾियासीं, हाणे उहे गिरफ़्तारियूं करनि त मज़ीद जेको आहे केस अॻिते वधे न, ख़बर पवे त हक़ाइक़ छा आहिनि। हेॾो वॾो सरेआम सानियो थियो आहे। बिल्कुलु साईं, बिल्कुलु वॾो ख़ाल आहे। मीर साहिबु असांखो विछड़ी वियो आहे, हले वियो आहे। अॼु ताईं जेको आहे त पुलिस पंहिंजी का कारकर्दगी न ॾेखारी आहे ऐं असां जेको आहे परज़ोर अपील कयूं था सिंध गवर्नमेंट खे त पंहिंजो जेको आहे त हिन जो साफ़ शफ़ाफ़ ॾिसो वञे। जेको आहे त माना किथे बि जेके बि क़ातिल आहिनि हिन जा उनखे फिलफौर गिरफ़्तार करायो वञे। हीअ हक़ ऐं सच जे आवाज़ खे दॿाइण जी कोशिशि आहे ऐं असांजो जेको मीर साहिबु जेको निडर हो, बहादुर हो, उहो हमेशह हक़ ऐं सच जे आवाज़ जे लाइ पंहिंजो आवाज़ बुलंद कंदो हो। ग़रीबनि ऐं मिसकिननि जी हमेशह उन मदद कंदो हो ऐं असां चाहियूं था त इहे जेके बि सरेआम जंहिं जेको वारदात कई आहे उन्हनि खे फ़ौरन गिरफ़्तार कयो वञे। जी वारसनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। वारसनि जो चवणु आहे त मीर इम्तियाज़ जेको आहे सहाफ़त खे 25 साल खां वधीक जेको आहे वक़्तु ॾिनो। उन मुख़्तलिफ़ जेके निजी चैनल्स आहिनि उन्हनि में कमु कयो। 20 सालनि खां आवाज़ टीवी में जेको आहे कमु करे रहियो हुयो। हुनजो इहो चवणु आहे त इम्तियाज़ मीर जेको आहे उहो समाजी हवाले सां बि जेको आहे वॾो मुतहरिक हुयो ऐं उहो ग़रीबनि मिसकिननि जी जेकी आहे मदद कंदो हुयो। हुन जेको आहे सहाफ़ती जेको आहे दुनिया में पंहिंजो हिकिड़ो अलॻि मक़ाम ठाहियो हुयो। हुनखे बेदर्दी सां क़तलु कयो वियो आहे। हिकु हफ़्तो गुज़री वियो आहे पर सिंध पुलिस तरफ़ां जेको आहे क़ातिल गिरफ़्तार न आहिनि कया विया। सिंध हुकूमत मामले में संजीदा छो न आहे ख़बर न आहे। हिननि जो इहो ई मुतालबो आहे त फौरी तौरु जेको आहे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे केरु गिरफ़्तार ताईं पहुचायो वञे। जी।